नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त को कमांडर कॉन्फ्रेंस दौरान शिरकत कंदड़ मुल्क में अमन अमान जी बहाली लाइ कयल कोशिशूं जारी रखण ऐं इलाक़ाई अमन लाइ खयल समूरे क़दमनि जी हिमायत ते इत्तफ़ाक़ कयो है। पाक फ़ौज जे तर्जुमान ISPR मूजिबि पाक फ़ौज जे सरबराह जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर कॉन्फ्रेंस में मुल्क जी सिक्योरिटी जो की जल्द सूरत हाल ऐं जारी ऑपरेशन्स जो जाइज़ो वरितो वियो ऐं ISPR मूजिबि कोर कमांडर कॉन्फ्रेंस दौरान कंट्रोल लाइन ते भारत तरफ़ां जंग बंदी जी भञकड़ी ऐं मासूम शहरनि खे निशानो बणाइण समेत ओलह वारनि सरहदनि ते सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। कॉन्फ्रेंस में पाक अफ़गान सरहद ते भाड़ लॻाइण ऐं अफ़गान मुफ़ाहमती अमल ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। इजलास में शिरकत कंदड़ मुल्क में अमन जे बहाल लाइ कयल कोशिशूं जारी रखण, इलाक़ाई में अमन लाइ खयल समूरे क़दमनि जी बि हिमायत करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।